इन वक़्तु पाण सभिनी नज़रूं इसराइल ऐं फ़लस्तीन ते खुतल हुआ आहिनि। हमास गुज़िरियल हफ़्ते इसराइल में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हमिलो कयो, वेल प्लान हमिलो, जंहिं हमले में चयो वञे थो त 4000 खां वधीक इसराइली मारिजी विया आहिनि। 150 खां वधीक सयाह उहे इसराइल में जेके सयाहत लाइ आयल हुआ, जेके अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि खां आयल हुआ, उन्हनि खे हमास जा वेढ़ाक पाण सां गॾु खणी विया आहिनि। उन में औरतूं बि आहिनि, ॿार बि आहिनि, मर्द बि आहिनि ऐं कुझु फ़ौजी अमलदार उहे बि हमास जे कंट्रोल में आहिनि। उन खां पोइ इसराइल जेको रद्द अमल आयो आहे, उन ते ख़तरनाक रद्द अमल आयो आहे। टिनि तरफ़नि खां इसराइल सॼे गज़ा जी पटीअ खे कब्ज़े में करे वरितो आहे। हाणे हिते पाण खे इहा सम्झणी आहे, हिकिड़ो जेको आहे त पाण खे आमतौर इहो ॿुधायो वञे थो त जंग जेका आहे उहा फ़लस्तीन जी ऐं इसराइल जी आहे। जॾहिं त पाण जेकॾहिं गौर सां उन सॼे नक्शे खे ॾिसंदासीं, फ़लस्तीन जो हिकिड़ो हिसो गज़ा, उन ते फ़लस्तीन जी जेका मौजूदा हुकूमत आहे या जेके मौजूदा अल-फतह जी जेका हुकुमरानी आहे उहा गज़ा जे कंट्रोल में आहे। गज़ा ते गुज़िरियल केतिरे अरसे खां हमास जो कंट्रोल आहे ऐं हमास प्रो ईरान थी हिन सॼे ख़िते ते जेका गज़ा जी पटी आहे उन ते हुकूमत करे रही आहे। गज़ा जे लाइ इहो चयो वञे थो त हिकिड़ी महदूद जाग्राफ़ी हदुनि में हिकिड़ी तमामु वॾी शहरी आबादी उहा राइश पज़ीर आहे। त हमास जे तरफ़ां इसराइल ते हमले खां पोइ जेको रद्द इसराइल जो आयो आहे उहो उन ते ख़तरनाक आयो आहे। रोज़ बम्बारिंग आहे ऐं कल्ह ताईं जा इहे इतलावात उतां जी हिकिड़ी अस्पताल ते उन ते बि राकेट फायर कयो वियो इसराइल ते। जॾहिं उनजी तनक़ीद थी त इसराइल उन जे लाइ सबूत पेश कया, ख़ुसूसन अल जज़ीरा टेलीविज़न जी उन वक़्तु रिकॉर्डिंग थी रही हुई, उहे सैटेलाइट्स फ़ोटो, त उन्हनि इहो साबित करण जी कोशिशि कई त इहो मिज़ाइल असांजो न पर हमास जी ज़ेली तंज़ीम इस्लामी जमायत जो इहो राकेट फायर थियो आहे, जेको लोकल हथ जो ठहियल हिकिड़ी आम साख़्त जो मिज़ाइल आहे, जंहिंमें बि ॿुधायो वञे थो त 500 खां वधीक माण्हू अस्पताल में मारिजी विया आहिनि। कशीदगी तमामु तेज़ी सां वधे पई। ईरान पंहिंजे मुल्क जे अंदरि वेही इसराइल खे धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं लिबनान बि पाण खे थोरो इन मामले में अॻु भरो ॾिसण में अचे पियो। पर हक़ीक़ी सूरत हाल इहा आहे त गज़ा हिन वक़्तु रत सां वेंझी रहियो आहे। इसराइल जी बमबारिंग ऐं हाणे इसराइल जॾहिं इहो ऐलान कयो आहे त हाणे ज़मीनी हमलो कंदासीं ऐं समंदरी बि हमलो कंदासीं, त गज़ा में रहंदड़ माण्हू जेके अॻेई हमलनि जे करे उन्हनि जो सॼी रहाइशूं तबाह थी वियूं आहिनि, उन्हनि पीअण लाइ पाणी कोन्हे, खाइण लाइ खाधो कोन्हे को, इस्पतालुनि में सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, ज़ख़्मियुनि खे इलाजु कोन पियो मिले, मैसूम ॿार क़तल थी रहिया आहिनि। इन सॼी सूरत हाल में इसराइल जे कॾहिं हवाई हमलनि खां पोइ समंदरी ऐं ज़मीनी हमला बि कया त शायदि गज़ा जी हीअ सॼी पटी हिकु दफ़ो ॿीहर ख़ूनख़्वार जंग में त दाख़िल थी चुकी आहे, पर हिकिड़े रत जे दरिया में दाख़िल थी वेंदी। इन करे जेके बि आलमी क़ुवतूं आहिनि उहे कोशिशूं आहिनि त इन जंग खे बंदि करायो वञे। उन में रूस ऐं चाइना तमामु वॾो अहम किरदारु अदा कनि पिया। ॿिए तरफ़ अमेरिका इहो ऐलान करे चुको आहे त इसराइल खे कंहिं सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। त सुवाल इहो पैदा थिए थो त इहा जंग केतिरो वक़्तु हलंदी। केतिरनि तज़े निगारनि जो ख़्यालु आहे त हिन जंग में ईरान ऐं लिबनान दाख़िल थियण वारा आहिनि ऐं केतिरनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त उहो फ़क़ति धमकियुनि जे हद ताईं मौजूदु हूंदा। विढ़णो वरी बि हमास खे आहे ऐं मरणो वरी बि गज़ा जे माण्हुनि खे आहे।